हाँ नाला तुझो पान केर थी दिया पान केर हो छा मसलो केर अरबाब शेख ट्रेडी थी और कार्ड ही नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासी खानपुर महर एहसास किफ़ालत के वजीफे वारी रकम की तक़सीम दौरान हवा जाइन की तस्लील थियण लगी। हायर सेकेंडरी स्कूल में लगायल सेंटर ते सावे औरतूं नटण उस में वजीफे के इंतजार में वेठल। सेंटर मौजूद गैर वास्तेदार माण्हुनि जी मौजूदगी जो इंकशाफ थियो आहे जेके एजेंटी कनि था। इंतजामिया सेंटर ॿाहिरां टेंट बि न लगायो। रोज़ेदार औरतुनि ताईं परेशानी जो शिकार। सेंटर अंदर सरेआम कटौती कई पई वञे जेको पैसा ॾे थो उनखे रक़म फौरी तौर ते ॾिनी वञे थी। मुस्तैक औरतूं हिकिड़ी बरोचन जी माई आई उनखे भाई अंदर कयो उनखे अंदर कई उन सां असां घर ते बीठा थी असांखे बि अंदर कंदा न अहिड़ी नानी सां छो अहिड़ा पैसा ई न ॾींदा माण्हुनि खे। माई खे हथ विझिबो माई में हथ विझिबो इहो केस कोन्हे को करो। पटे वालो नालो ताले छा त होशू नालो होश में नालो वरतोंसि इहो पटे वालो मुंहिंजी सिस्टर आई आहे मुंहिंजी भेण आहे वॾी असां त कोन असां पोइ ते आसीं हीअ अंदर आई न त हिनखे यकदमि हितां वरितई त हिन मुंडिया मां वरितसि पोइ हिनखे ॿाहुनि मां चूड़ी ॿूड़ी भॼी पियसि। ईअं थींदो आहे पैसा इज़त छा ॾींदी न अहिड़नि पैसनि खे छा कबो इज़त वेंदी पैसनि खे छा कंदासीं।